सिंध जे नाले वारे शाइर ज़मान ख़ासकेली जी बीमारी बाबति टाइम न्यूज़ जी ख़बर जे सक़ाफ़ती खाते नोटिस वरितो आहे। टाइम न्यूज़ जी ख़बर बाद सक़ाफ़त खाते जे डेप्यूटी डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर ज़मान ख़ासकेली वटि पहुता। अव्हांखे ॿुधायूं पिया ज़मान ख़ासकेली खे सक़ाफ़त खाते पारां 1.5 लख रुपयनि जो चेक ऐं गुलदस्तो ॾिनो वियो। सिंध जे नाले वारे शाइर ज़मान ख़ासकेली जी बीमारी बाबति टाइम न्यूज़ जी ख़बर जो सक़ाफ़ती खाते पारां नोटिस वरितो वियो आहे। टाइम न्यूज़ की खबर ब्रेक थियण बाद सक़ाफ़त खाते जो डेप्यूटी डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर ज़मान ख़ासकेली वटि पहुता, जॾहिं त ज़मान ख़ासकेली खे सक़ाफ़त खाते पारां 1.5 लख रुपयनि जो चेक ऐं गुलदस्तो बि ॾिनो वियो। सिंध जे नाले वारे शाइर ज़मान ख़ासकेली जी बीमारी बाबति टाइम न्यूज़ जी ख़बर जो सक़ाफ़ती खाते नोटिस वरितो। टाइम न्यूज़ जी ख़बर बाद सक़ाफ़त खाते जो डेप्यूटी डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर ज़मान ख़ासकेली वटि पहुता। ज़मान ख़ासकेली खे सक़ाफ़त खाते पारां 1.5 लख रुपयनि जो चेक ऐं गुलदस्तो ॾिनो वियो।